खबर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया माथिलो मोमल जी माड़ी मां माथिलो मोमल जी माड़ीअ मां लियाकत बज़दार जी रिपोर्ट मुताबिक़ पीपल्स पार्टी जे अॻवाणनि पारां ॻोठ वली मोहम्मद ॿोरड़ो जो दौरो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी एमएनए चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर, पीपल्स पार्टी ज़िले घोटकीअ जे सदर मीर बाबर अली खान लुंड ऐं एमपीअ जाम इकरामुल्लाह खान धारिज जी हिदायतुनि ते पीपल्स पार्टी यूसी बेरुड़ी जे अॻवाणनि सनाउल्ला भुट्टो, शाह ख़ालिद, कामरेड लियाकत बज़दार, ज़ैनुल आबदीन शाह, सिदाकत बुखारी, राशिद ॿोरड़ो, कामरेड असलम ॿोरड़ो समाजी तरक्कीअ जे हवाले सां इंतहाई पुठिते पियल ॻोठ वली मोहम्मद ॿोरड़ो जो दौरो करे मक़ामी माण्हुनि खां मसइला मालूम करे पीपल्स पार्टीअ जी क़यादत ताईं पहुचाए हल कराइण जो यकीन ॾियारियो आहे। उन मौक़े ते पीपल्स पार्टीअ जे अॻवाणनि चयो त ॻोठ वली मोहम्मद ॿोरड़ो समेत यूसी बेरड़ीअ जे पसमानदा ॻोठनि जी तरक्की ऐं ख़ुशहालीअ लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। ॻोठ वली मोहम्मद ॿोरड़ो खे हथ ठोकियल भोतारनि माज़ीअ में बुनियादी सहूलतनि खां महरूम रखी सियासी समाजी तौरु कमज़ोर करे छॾियो आहे, पर हाणे ईअं न थींदो। पीपल्स पार्टी ॻोठ वली मोहम्मद ॿोरड़ो समेत यूसी बेरड़ीअ जे पुठिते पियल ॻोठनि जी तरक्कीअ लाइ हर वसीलो इस्तेमालु करे अवाम खे सियासी ऐं समाजी तौरु मज़बूत बणाईंदी। मोहम्मद बख्श खान सरदार चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं जाम इकराम खान धारे जेके इहो अर्ज़ु रखंदासीं त बिराए महिरबानी ॻोठ वली मोहम्मद ॿोरड़े जी सार संभाल लधी वञे ऐं उन जी ॻोठ खे पेवर सिरां या को रोड रस्ता नालियूं ड्रेनेज सिस्टम ॿियो कुझु बि न आहे, बिजली बि नाक़िस आहे। इन जे करे इहो गवर्नमेंट सिंध खां असां अपील था करियूं त बिराए महिरबानी ॻोठ वली मोहम्मद जो कमु करायो वञे। जीअं त असां